अकेलो थी बीठो आहे साम्हूं जेके माण्हू बीठल आहिनि उहे माण्हू पंहिंजे अब ॾाॾनि जा फिक्र विकिरो कनि पिया उन बाबति तव्हांजो छा ख़्यालु आहे? ॾिसो ईअं त थियणो आहे न मसलन मां छा चवां जॾहिं रसूल पलीजो पंहिंजी हयाती में आख़िरी ॾींहंनि में इंसान हूंदो हुनखे पंहिंजे औलाद सां ऐं पंहिंजी शयुनि सां मोहबत थींदी आहे हू न चाहींदा आहिनि त उन्हनि जी ज़ात मां औलाद खे नुक़सानु पहुचे पर अयाज़ पलीजो हुनखे ज़हनी दिली तरह एॾो रंजायो जो हुन आख़िर में लातारकी करे छॾी हुन चयो अयाज़ लाइ त हीअ एजेंसी जे हथां यगमाल थी वियो आहे हीउ मुंहिंजे फ़िक्र ऐं सियासत जो नुमाइंदो न आहे जंहिंजी हालत इहा हुई त 40 ते हू पंहिंजे पीउ जे 40 जी तक़रीब में शरीक न थी सघियो जो वञी क़बर ते गुल चाढ़े अचे हुनजी इहा पोज़ीशन आहे हाणे जंहिंजे लाइ पीउ इहो सर्टिफिकेट ॾिए थो हुनखे मां छा थो चई सघां त हू सभु जो सभु पंहिंजे सियासत जो फ़िक्र ऐं अयाज़ पलीज भला गिले ते करे चमड़ खाधी आहे छा करे जेल वियो आहे छा करे कोड़ा खाधा अथई छा इहे रेडीमेड लीडर मिड़ई पंहिंजे अबे ॾाॾे जे हुन सियासी विरसे खे केश कराए ऐं सरकारी आशीर्वाद में मसलन अयाज़ पलीज खां पुछियो वञे न डॉन उज़ैर बलोचा कीअं हुनखे मिलायो इल्ज़ाम उते था ॾियनि त कादिर मक्सी भतेखोर आहे सिंध जो वॾे में वॾो भतेखोर कब्ज़ेखोर रही डॉन जेको किलर टारगेट किलर उज़ैर बलोचो उन सां गॾु रैलियूं कंहिं कढायूं गज़ाल बतूल खे कंहिं क़तल करायो ऐं उन गज़ाल बतूल जे मुआवज़ो कंहिं सरकार खां वरितो ॼाम शोरे जे ख़िलाफ़ गुज़िर दफ़े असां हुनखे मौक़ो ॾिनो बीठो जॾहिं ट्रिब्यूनल में वियो त ॼाम शोरे जे ख़िलाफ़ छो केस विड्रॉ करे आयो ट्रिब्यूनल में घणा पैसा वरितई ॿुधायो अयाज़ पलीजो क़ौम खे अॼु त हीउ सॼो हिकिड़ो तमाशो आहे मूंखे चवनि था मां अरबपति आहियां मुंहिंजी प्रॉपर्टी रुगो कासमाबाद में हिकिड़ो घरु आहे ऐं हुनजूं 20-21 प्रॉपर्टी जेके कासमाबाद में ज़ाहिर थियूं जे गॾु 100 करोड़ रुपए जी मिल्कियत किथां आंदी अथई कंहिं ॾिनी आहे 100 करोड़ रुपया त 100 करोड़ पंहिंजी प्रॉपर्टी मालिक जे विझंदा ऐं त छोला खाईंदो आहियां त पकोड़ा खाईंदो आहियां ही गुमराह कंदड़ हिकिड़ा कूड़नि ऐं ठगनि जो टोलो आहे 25 तारीख़ खां पोइ हिननि खे कासमाबाद जी घटियुनि में ख़बर पवंदी त सियासत छा थींदी आहे वतन छा आहे ऐं गैरतमंदी छा हूंदी आहे इहे मासूम ॿारड़ा जेके नौजवान ॿारड़ा जिन खे सियासत जी तारीख़ जी ख़बर न आहे हिनखे टीवी ते 5 सालनि खां वठी प्रोजेक्ट कयो वियो आहे सिंध जो वाहिद आवाज़ पॉलिटिकल जेको नुक़्ते नज़र हूंदो पंहिंजे पॉलिटिकल कंटेंट सां हूंदो आहे त उनमें सघ केतिरी आहे उनमें डायरेक्शन केतिरी आहे उनमें फिलोसॉफिकल अप्रोच केतिरी आहे रुगो टाटा 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 करण सां जेको सो माण्हू सिंध जो आवाज़ बणजंदो आहे छा इहो कुझु कोन्हे सिर्फ़ ईअं जेको आहे सो लफ़्ज़ी ऐं फंटागिरी आहे जेके रियासत मौक़ो ॾिनो आहे सभिनी चैनलनि जे लाइ हुन जा दरवाज़ा खोलिया विया आहिनि डॉक्टर कादिर मक्सी 10 सालनि खां वठी जेको आहे सो ब्लैक आउट आहे हुनजो कंहिं चैनल ते हुनजो प्रोग्राम नथो अचे कंहिं चैनल ते हुनजो आवाज़ कोन्हे सभु जा सभु ब्लैक आउट करे हुनखे बंदि करे वेठा आहिनि जीअं सिंध जे माण्हुनि में डॉक्टर कादिर मक्सी जो पैगाम ॻाल्हि ॿोल न पहुचे छो जो उन्हनि खे ख़बर आहे त कादिर मक्सी सिर जूं सटूं ॾेई पंहिंजे पॉलिटिकलिज़म खे अॻिते वधाईंदो आहे ऐं प्रूव्ड आहे हिन ॻाल्हि में NSO जे ख़िलाफ़ मां प्रूव कयो आहे ही पंहिंजे गिले ते हिकिड़े चमाट जो निशान ॾिसनि ऐं मां पंहिंजे जिस्म जी कमीज़ लाहियां थो मुंहिंजो इंच जेको आहे गोली जे घाह सां ऐं ज़ख़्म सां छलनी थियल आहे अञा ताईं मुंहिंजे जिस्म मां लोह न निकितो आहे एक्सरे कराईंदो मुंहिंजे जिस्म में गोली ऐं छिरनि जो 2-2.5 किलो वज़न आऊं खणी हलां पियो त ही माण्हू सम्झनि नथा नी मज़ाक कंदा आहिनि मश्करी कंदा आहिनि एजेंट आहिनि तमाशबीन आहिनि बाज़ार जा सियासत जा तमाशबीन आहिनि इन करे मूंखे हिननि जी ख़लीस प्रोपेगेंडा सां को वास्तो कोन्हे 25 तारीख़ सिंध ॿुधाईंदी कासमाबाद जा माण्हू ॿुधाईंदा त हिननि जी हैसियत छा आहे सुभाणे हुकूमत ठाहींदा त पीपल्स पार्टी जो फॉरवर्ड ब्लॉक टोड़े पोइ हुकूमत ठाहे सघंदा हिननि खे एॾी मेजॉरिटी कान मिलंदी जो पंहिंजे चाचनि मामनि MQ वारनि सां बि इताद कनि सिंध दुश्मन एजेंडा ते बि कमु कनि ऐं पोइ बि मेजॉरिटी नथा वठी सघनि ही मोहताज हूंदा त पीपल्स पार्टी खे टोड़े उन फॉरवर्ड ब्लॉक ठाहे ऐं पोइ वज़ीर आला थियण जेतिरा पंहिंजा वोट हासिल कंदा के हिननि खे अवामी नुमाइंदो चयो अवामी नुमाइंदा असीं आहियूं जिन सॼी 30-35 सालनि जी असांजी सियासी तहरीक ऐं ही जेके चंद पढ़ियल गढ़ियल माण्हू जेके रिआयती याफ़्ता माण्हू आहिनि जेके रुश्वत खाइनि था जेके सरकारी कामोरकी में दलालियूं कनि था हुक्मराननि जूं NGOs जे नेटवर्क में फिरणी कुर्सियुनि ते वेही ऐं एयर कंडीशन कमरनि में वेही वॾा जेके से दास्तान था ॿुधाइनि
मुंहिंजी सियासत उनजी मोहताज कोन्हे ऐं ग़रीब पहिरें उघाड़े मज़दूर पोरियत ऐं हारियाणी जेका गर्मी में रोबो करे पई ऐं उन्हनि जे ॿारनि जो नुमाइंदो आहियां इंशाअल्लाह सिंध सुभाणे ॻाल्हाईंदी तमामु वॾी महिरबानी डॉक्टर साहब